बीजिंग पंजाब जे वज़ीर आला मरियम नवाज़ पंजाब में कैंसर जे इलाज लाइ जदीद तरीन टेक्नोलॉजी मुतारिफ़ करण लाइ चीनी कंपनी सां मुआहिदो करे वरितो। पंजाब जे वज़ीर आला चीन जे दौरे जे मौक़े ते चीनी कंपनी बाइजिया मेडिकल टेक्नोलॉजी सां कैंसर जी जदीद इलाज तरीक़े ऐं उनजी मशीनरी खे पंजाब आणण लाइ MOU ते सहियूं करे वयूं। मशीनरी अचण सां सर्जरी ऐं केमोथेरेपी खां सवाइ कैंसर जो इलाज मुमकिन थी सघंदो। बाइजिया मेडिकल टेक्नोलॉजीज़ जे सदर डॉक्टर लोफलियांग सां मुलाक़ात खां पोइ पंजाब जे वज़ीर आला मरियम नवाज़ चयो त बाइजिया मेडिकल टेक्नोलॉजी जे इख़्तियारनि नवाज़ शरीफ़ खे कैंसर अस्पताल लाइ प्रोफेशनल मदद जो यकीन ॾियारे छॾियो आहे। हुन चयो त मुआहिदे खां पोइ नवाज़ शरीफ़ कैंसर अस्पताल में चीन जे ताउन सां जदीद मशीनरी ऐं इलाज तरीक़े सां कैंसर जे मरीज़नि जो इलाज थींदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।